जगो जगो हाणे हले तो रुद रात अच जाए हाज़िर सरदार भाई हल 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 चमू बाहर निकली है शरीर खाने लगे तो तय पाणारो कमज रात चमू तू फिक्र ही न कर जड़ो कम थींदो ज खैर सरदार शाह जमान हाशिम दिलावर ऐं खुदा बख्श सब फार्म हाउस का वेला है ऊँट में कोई भी कोने सवाए मुखा यो तो ॾाढो सुठो थियो शमीर खान अॼु राति कंदासीं हो जमानो इंशाल्लाह यही थी छोकरन कुकुड़ चाढ़ियो अच्छा खुशबू थी अचे पई हाँ मासी हाँ कुकुड़ चाढ़िया थी रद्द बड़े रद्दे मुखे भी टक्कर काने मानी टुकुर खाई पोवे दस माई बसरा पेरी अची वे त सही पोए कुकुड़ जी खुशबू सूंघ जाए अबो हाथ सूंघ आए वाचा अय्यप्पा अरे मुकाई तो किया के पातो मासी बसरा थोली थी वे हाँ यो अपा हाशिम तू तो बाग वारे बंगले ते हैं पोर हिटे की मासी बसरा तू भी तो वती थी कच्चो पको घुमंदी मां भी मुल्क मोला जो घुमंदो तो वता कदे किथे त कदे किथे भला सरदार शाह जमान जी पुछा कया से पक कया त इहो बाग वारे बंगले ते या गोठ वारे बंगले ते हाँ बाहा मर्द मानू आ जाते बणे जाते पे घूम फिर ओ भला इको सरदार शाह जमान आयो आज मां वियो से जावेद के वठी सरदार शाह जमान वठ पर वो कोन हो चल चले साथी करे मासी इने गंढ में छाए बसरा जे गंढ में छा हूंदो मासी कुछ तो आहे इने गंढ में शिफा जो तावीज़ ॿियो वरी छा हूंदो इनखे हथ न लाए न त सॼो कमु उबतो थी वेंदो पर मूं त इने खे हथिलाए छॾियो मासी चङो पुट हाशिम मां हलाए थी पई मूंखे तावीज़ पहुचाइणो आहे कंहिंखे मासी बसरा मानी टकाई वञ न अब हाणे मानी वरी ॿिए दफ़े हा बस मानी माई बसरा तरस त सही तरस ना है माई हाणे मुल्क में तरस ना है वरी हिन के छा थी वयो जरीना करे त करे छा गाल बुध जरीना रुगो चुप करे बस हेरो नोट त सॼी उमिरि में मुझे पी भी कोन ॾिठो हो बसरा वो बसरा पी त सही ए वाह ते डपटा मुझे साफ कढियो ही रुजी न बसरा माण्हुनि में मुंहिंजो डरता ज़रूर आहे पर तूं न डरंदी कर मूंखां छो त मां पाण तोखां डरंदो आहियां नूर भटारे हो कसम बसरा जड़ी कटे तड़ी पके मोचा पकी फिरंदा था वतन पिया
तो ॾेढ फुटे खां जे मुंहिंजो आऊं को ई ॾिस 1000 जो नोट शमीर खान खां कम थी वञण जो 1000 जो नोट वठी आयो आहियां। हाणे तूं ॿुधाए कम थी वियो या न? छो तोखे छो ॿुधायां? हाणे पैसा तोखे मिली विया न, शमीर खान खे ॿुधाइण जी का ज़रूरत ई कान्हे। पर रेसा त चयो आहे त मूंखे अची ॿुधाए वञजांइ। त पोइ वञी ॿुधाए शमीर खान खे त कमु कोन थियो। हाँ कम कोन थियो? नन्हे भागा न, कमु कोन थियो। हिकु दफ़ो ॿुधुई न त कोन थियो कमु। घर में न भागो हाशिम खान वेठो हो। त पोइ शमीर खान त मूंसां ॾाढी ताबी कंदो। वो शमीर खान जाने तू दे 1000 दे मूंखे 1000 दे। पर थी पियो दे आयल रोटी केरो खाइंदो। वो बसरा ला कदो कुत्ता टुकाई दई अबारा मुझे 1000 करी या वो मां दादा मां मुझे 1000 करी या। इदारा तो केतरी हिम्मत कीअं थी साचो घायल माण्हू आसमान जे चवण ते आज़ाद करे छॾियो ऐं वरी वो तो शाहज़मान जे हवाले करे छॾियो। तो बि असांजो एतिरो ई दुश्मन आहे जेतिरो शाहज़मान। रईस दरिया खान मूं जावेद खे आज़ाद करे तो तव्हां सां दुश्मनी न आहे के बाक़ी आज़ाद थियण खां पोइ मूं पाण ई सरदार शाहज़मान ॾे हलियो वियो आहे। मूं हुनखे कोन्हे मोकिलियो। पर तो जावेद खे छॾियो छो? फ़ोन कयो आहे। पैसा त मां मिट्टी मां बि ठाहे ॾींदो आहियां। ॻाल्हि सिर्फ़ तव्हांखे बचाइण जी हुई। जेकॾहिं FIR थिए हा त पोइ तव्हां लाइ वॾो ॾचो थी वञे हा। पर तूं जावेद खे आज़ाद करण खां पहिरियों असां खां पुछी त हा न। हा रईस इहा बराबरि मुंहिंजी ग़लती आहे। हा वहां खां पुछो आइंदे जे लाइ एहतियात कजांइ। ज़रूर कंदुसि। हाणे ठीकु आहे। हाय अल्लाह सियाणी ॾिस मूंखे आहियां न मां गुलाबी जोड़े में। हाँ हाँ आहे गुलाबी हाणे मात्र कर घणो मथे में सूर न विझ अगरि मूंखे मथे में सूर आहे। साफ़ सदको कया रे सियाणी काश ते औलिया हुजे ऐं तुंहिंजे मथे जो सूर मालिश करे लाहे छॾे हा। मूंखे त ॾाढो यादि थी अचे औलिया। कर आजा कंहिं जाइ जा कहिड़ी छोरी जो नालो खयो अथई? तो क्यों हो न दरिया खान के सुख जी निंड सुम्हण न ॾींदासीं। बाबल साईं दरिया खान जो सुकून हराम आहे। जावेद जी आज़ादी दरिया खान जूं निंडूं फिटाए छॾियूं न। आशिबा मां दरिया खान जी ज़िंदगीअ में खौफ़ ॾिसण थो चाहियां। बाबल साईं राती कयूं था धमाका हली था थरथलो विझूं। दरिया खान जी हवेलीअ में धमाकनि जी दहशत सां सॼे दर जी निंड फिटाईंदासीं। कुझु बि कयो पर दरिया खान जी ज़िंदगी मौत खां बदतर बणाए छॾियो। कुझु बि कयो। सरदार साईं दरिया खान खां सभु पलांद वठंदासीं। जावेद जी घरवारी जो पलान, तव्हां ते हमले जो पलान, ॿिया अलाए केतिरा पलान दरिया खान जा फाजट वॼाईंदासीं। रुगो तव्हां थोरो सब्र करे जावेद जी दिलि जो थोरो दर्द हल्को थी पोइ ॾिसंदासीं दरिया खान खे। छॾियो फिलहाल जावेद खे। तव्हां फिलहाल पंहिंजी कार्रवाई कयो। जावेद जो वक़्तु आयो त पोइ जावेद खे मैदान ते लाहींदासीं। दिलावर बाबल साईं सही थो चए। जावेद भली घर में आराम करे। मुंहुं बेड़नि फुड़कू वॾेरनि लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। आओ आशिम भा
अहिड़नि वॾेरनि लाइ असांजी अकल ई काफ़ी आहे। कोई कयूं तयारी? कयूं था तयारी। मारा पैसे पे के ॾाढी देर कई आहे। घर पे शमीर मारे त न विधुसि केरु आई ही कंहिंजो घर आहे? केरु आहे? जिनो भूत आहे केरु? सच में मुंहिंजा फ़क़ीर त न फिरी फिरी पिया था। मां बेगो शामिर खान मोजड़ा हणी नूर ई विञाए छॾियो आहे। अखियूं सुजी वयूं आहिनि, ॾिसण में ई कुझु कोन थो अचे। वाह खेड़ीअ जा फितर तूं आ छा? अहिड़ा हाल छो कया थी कहर पिया? वाह अखियूं त अॻई फिरियल हुई, हाणे वरी छो थो पियो अखियुनि जूं ॻाल्हियूं करे? शामिर खान सही माण्हू न आहे। बूट हणी मुंहिंजो दून ई सुॼाए छॾियो अथई। अचो 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 मां बेगा मां बसरा आहियां। हे पंहिंजो घर देख देख देख। शुक्र आहे शामिर खान जा 11,000 तो खाधा ऐं जूता वरी मूं खाधा। शामिर खान दिल ते कुटियो आहे, असली दून ई दून कुटियो अथई, हिसाब बराबर। बुख बि लही वई ऐं उञ बि लही वई। शामिर खान सही माण्हू न आहे बसरा। जेॾो ॾिसण में ड्रिघो आहे न शामिर खान, केॾा मोचड़ा आया अथई बसरा। हाणे का तेल ऐं हेड गरम करे टाकुर अगर त को सुम्ही सघां। वाह लॻई मुआ तोखे हिन महल वञण जो लाचार हो शामिर वटि शैतान घेले वई। हाय अल्लाह बसरा शामिर खान खे ॿुधाइण वियो त तुंहिंजो कमु न थियो। मां तोखे झलियो हो न त न वञेसि ॿुधाइण, पर न तूं न मुड़े। हाणे बथई पग। हाय अल्लाह पग त लहराए आयो आहियां बसरा। अल्लाह ॾाढो सूर आहे पाड़े। तूं फिकुर ई न कर बेगा। मां अहिड़ो मंत्र पढ़ी हुयमि हितां थी हणासि जो 8 ॾींहं बीमार पियो हूंदो, खट तो चुरंदो ई कोन। के उथी वियो खट त मूंखे मञिजे अहिड़ो थी बुत विझांसि। फिलहाल त मुंहिंजो बुत भञी छॾियो अथई। ॾिसजांइ बेगा ॾिसजांइ इन शामिर कुमीअ मुहांडे जी हालत। जेको खोपो चढ़ियल अथव न बूथ ते कुमीअ जहिड़ो, इहो मुहांडो ई चिथिजी वेंदो। न बसरा तूं कोपण कई, सुभाणे तूं पाण वञी शामिर खान जी हालत ॾिसजांइ। वियो दिलेर खान त तुंहिंजे लाइ मां हाइड्रे तेल करे थी अचां गरम त टाको रखी आहे। बसरा वारो कर त मुड़ुस हथनि मां हलियो वेंदी। मुड़ुस त नाले जो आहे मुआ मिड़ई साहदार सम्झी ख़िदमत कयाई थी। पाड़े ख़बर माई बसरा तकड़ी तकड़ी ना पई वञे। नंढा सरदार शुक्र छो जो तव्हां मिली वियो। मां पाण तव्हां ॾे पई अचां। अबा असां फ़क़ीरनि खे छा आहे, जहिड़ा कचे तहिड़ा तके पिया था फिरो। माई बसरा कुछ वक्त अॻु में मूं तोखे हिकिड़ो कमु चयो, तूं उहो कमु ई कोन कयो। तूं बेगो त कम जा ई न आहे। सरदार बेको कम जो माण्हू ई न आहे, तॾहिं त तव्हां खां मोचड़ा खाधई न। तूं भी बेगे जहिड़ी आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजे घर आई न त मूंखे फर्श धुराइणो पवंदो। सरदार नंढा मुंहिंजे ललहंग मुड़ुस बेगे खे अहिड़ो त कल्ह सटको ॾिनो अथव जो 7 सवड़ियूं कायूं सुतो पियो आहे। ॿार जो सूर कोन्हेसि सरदार साईं, डॉक्टर जे सुईअ खां थो डिॼे पियो। वो मां छा कयो?
परावा पेका जेकॾहिं खाईंदो त पादर बि खाईंदो न। आहा भली मारे से इहो मोह जाओ ई मार खाइण जे लाइ आहे। पर सरकार का मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ड़ो आहे, मूंखे हिकिड़ो 1000 रुपयो ॾे त बेके जो इलाज करायां, वरी न पवे मोह। चङो ही वठ, अॼु त सफ़ा पेनाओ फ़क़ीराणी थी लॻी। सरदार साईं तव्हांजो राज आहे, तव्हां खां न वठंदासीं त कंहिंखां वठंदासीं। पर इहो जेकॾहिं न मूं में को कमु हुजे त पोइ बेफ़िक्र थी चइजांइ। हा तूं मुंहिंजो कहिड़ो कमु कंदीअ? तावीज़ फेणो कमु तुरो जो ॿियो वरी छा? फिलहाल ज़रूरत न आहे, तूं हाणे हल, मुंहिंजा महिमान अचण वारा आहिनि। वञा थी वञा, हाणे मां बीही छा कंदसि, मूं वारो कमु थी वियो। हाणे कोला पीरां दा ख़ैर, बसरा जहिड़ी कचे तड़ी फस, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि। चङो चङो हाणे हल, मुंहिंजा बि महिमान था अचनि। बाबा साईं तव्हां शमूअ खे घणी ठर ॾेई छॾिया। हारी नारी त ठहियो, मूंसां बि ईअं थो ॻाल्हाए त ॼण मां को नौकर को ॿार कोन्हे जो कन पटियांसि। ज़बान सां त मां घणो थो सम्झायांसि, सम्झे ई नथो। वाह बाबा साईं वाह, शमू अवां खां ॾाढो थियो। बाबा साईं जेकॾहिं तव्हां शमूअ सां एतिरो मिठो रवैयो रखियो न त पोइ कंहिं ॾींहुं हू तव्हांजे साम्हूं बि थी बीहंदो। जॾहिं इहे कयई न त टंगूं भञी छॾींदोसांसि। मारो ई हिकिड़ो ख़तम। बाक़ी मूंसां भले बदशत ॻाल्हाए, तव्हां कुझु कोन चवंदोसि? ज़रूर चवंदोसांसि। जेकॾहिं हाणे मिली वियो न सिधो थो कयांसि। तव्हां खां सिधो कोन थींदो। तव्हां रुगो मूंखे इजाज़त ॾियो त मां ॾेखारियांसि ॾाॾाण खां कख। बाबा जेकॾहिं हाणे तव्हां पाण में विढ़ंदव, दुश्मन त मूं ते खिलंदा। बाबा साईं शमू मथां नज़र रखो, सॼो ॾींहुं ॻोठ में न आहे, रात जो बि अलाए केॾी महिल थो अचे। शमू ते त दुश्मननि खे तावतो ॾींदो, केॾी महिल अची सभु कड़को कंदई ऐं दरिया खान जो ॻोठ दुप थी वेंदई। बहादुर खान जेकॾहिं ईअं कयाई न त शमूअ जी उहा सज़ा हूंदी जेका कंहिं गद्दार जी हुअणु खपे। बाबा साईं जेकॾहिं गद्दार गद्दारी करे वियो त उहो तव्हांखे वठे ई कोन ॾींदो, त पोइ तव्हां कंहिंखे सज़ा ॾींदो? ॾिस बहादुर खान, शक जे बुनियाद ते माण्हू कंहिंखे बि सज़ा नथो ॾेई सघे। हा जेकॾहिं शमू कंहिं ग़लति राह ते हली बि पियो आहे त हुनखे रोके बि सघिजे थो। रोके सघींसि थो त रोकीसि, न त मूंखे इजाज़त ॾियो, मां थो रोकियांसि।